नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया जीअं खिपरो में भी कोरोना वायरस जे करे सिंध हुकूमत जे 15 ॾींहनि जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ समूरो कारोबार बंदि है, आवाम घरनि ताईं महदूद है। लॉकडाउन जे करे रोज़ दिहाड़ी कमाईंदड़ गरीब खाधे पीते जे लाइ परेशान। उन्हनि जी परेशानी खे नज़र में रखंदे मुर्शिद वेलफेयर जे तावन सां गरीब मुस्तहकम 500 माण्हुनि में राशन ॾियण जी तैयारी कई वई है। इन मौके ते मुर्शिद वेलफेयर जे अॻवान ऐं समाजी वर्कर उदोमल अनिल कुमार बचाणी, गोबिंद राम, मगन राम, सनी कुमार सोनी, जयदेव राठी ऐं ॿियनि पारां तरंदी वारनि खां अपील कजे थी त इन मुश्किल जे वक़्त में इन गरीबनि जी मदद करण जो जज़्बो रखे थो त उहो असां सां राब्तो करे ऐं पंहिंजे वसार मदद करे सघे थो, जंहिंजा राब्ता नंबर स्क्रीन ते मौजूद आहिनि। असांजो खिपरे वारनि जे तावन सां असांजी छोकिरनि जी हेल्प सां वीचारनि जेको आहे सो सामान गॾु कयो आहे। हीअ इंसानी हमदर्दी तौरु हीअ जेके ग़रीब मुस्तक़िम माण्हू आहिनि, जेके बेरोज़गार आहिनि, जेके ॾुख जी घड़ी में हीअ जेको असां डोलेंट कयूं था। इन में अटो आहे, चांवर आहिनि, घी आहे, माचिस वग़ैरह, दाल, साबुण वग़ैरह जेके बि आहिनि। इहे तक़रीबन 500 बैग ठाहियूं आहिनि। इहे सुबुह जो अलाह जी महिरबानी सां इहो सभु ग़रीबनि मुस्तक़िल माण्हू जेके ज़रूरतमंद आहिनि उन लाइ आहिनि। ॿियो बि अर्ज़ु आहे त जेको बि इन वक़्तु ॾुखे वक़्त में दान करे, ख़ैरात करे, अलाह खे यादि करे, हिकिड़ो ॾुख जी घड़ी आहे। ॾिस, माण्हू केरु कंहिंखे भितर हणे थो त रड़ी थो करे। हीअ ख़ुदा जी आफ़त आहे। इन ख़ुदा जी आयल आफ़त में अलाह खे यादि कयो, पंहिंजे नबी खे यादि कयो, पंहिंजे मुर्शिद खे यादि कयो। ख़ासि करे ग़रीबनि जेके मुस्तक़िम आहिनि, माज़ूर आहिनि, मजबूर आहिनि, उन्हनि जी मदद कयो। इहो तव्हांखे पैगाम आहे। हिकिड़ी नंढड़ी वेलफेयर ठाही आहे मुर्शिद जे नाले खां। त असीं जेके बि इहो कुझु सामान आहे, जेको बि कुझु आहे, असीं सिर्फ़ु हिकु ग़रीब मुस्तहिक जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी में कमाइण वारा, जेके हींअर लॉकडाउन जे करे घर वेही रहिया आहिनि, उन्हनि में ई सामान विराईंदासीं। ऐं अलाह जे हुकम खां हीअ सभु कुझु असां कोन कयो आहे। हीअ दोस्त यारनि जेके बि दोस्त आहिनि असांजी मदद कई आहे। हाणे असांजो पैगाम इहो आहे, जेको बि असांजी मदद करणु चाहे थो असां दोस्तनि जी, यारनि जी, संदे तरफ़ां हिकिड़ो सवाब जो कमु आहे। जो मुस्तहिक हो, जो गरीब, जो बेवा है या जिसका कोई कमाने वाला नहीं है, ये उनके लिए राशन दिया जा रहा है। और मुर्शिद वेलफेयर की तरफ से जो इसमें हिस्सा दे सके, ज़्यादा से ज़्यादा वो हिस्सा दें। हाँ, ये हिकिड़ी नंढड़ी कोशिशि शुरू कई है। कोशिशि शुरू करण जो मक़सदु इहो आहे त लॉकडाउन जी वजह सां जेके आवाम जेको वीचारी घरनि में फाथल आहे, पंहिंजे हिसाब सां कारोबार बंदि आहे जंहिंजो, हुनजे लाइ असां हीअ सिर्फ़ु नंढी कोशिशि शुरू कई आहे। हीअ ॾुखियो वक़्तु हले पियो असांजे मुल्क ते। हीअ जेको वबा हले पई, उन वबा जे करे जेको जिते जीअं आहे उहो हुते ई रहिजी वियो आहे। केरु मज़ूर माण्हू आहिनि, मज़ूर तबिको आहे, उन्हनि जो जेको आहे गुज़ारो, उन जे गुज़ारे जे हिसाब सां जेको असांखां जेको पुॼी सघे थो, असांजा दोस्त यार आहिनि, असांजा रिलेटिव आहिनि, जेके बि वास्ते वारा आहिनि, उन्हनि हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे। उन कोशिशि सां असीं जेको आहे उन्हनि ताईं जेको रोज़मर्रा जी शयूं आहिनि, जेके पंहिंजो राशन पाणी आहे, उहो पहुचाइण जी कोशिशि कयूं पिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।